ॾंदनि जे डॉक्टर ॾे वञण जी फीस आहे 50 रुपयो ऐं अगरि डॉक्टर को ॾंदनि जो सोराख़ भरे थो त उन जो एक्स्ट्रा 100 रुपयो लॻंदो हिकु सोराख़ भरण जो। ऐं अगरि ॾंदनि जो डॉक्टर टोटल एन कैविटीज़ यानी एन सोराख़ ॻोल्हे थो त टोटल फीस केतिरी थींदी? पंहिंजो जवाबु अलजबरी इज़हार में लिखो। हाणे टोटल ख़र्चो मालूम कयूं त असांजे डॉक्टर जो वञण जो ई 50 रुपयो लॻंदो। उन में असां मज़ीद जोड़ कंदासीं जेतिरा असांखे सोराख़ था मिलनि। पर सोराख़ 100 रुपयो लॻे थो त अगरि असां वटि एन सोराख़ आहिनि त 100 खे असां ज़रब ॾींदासीं एन सां त टोटल ख़र्चो ईंदो 50 में जोड़ कंदासीं 100 ज़रब ॾींदासीं एन सां, हीअ असांजो अची वेंदो टोटल ख़र्चो। अगरि असांजी एन 0 जे बराबरि आहे त असांजो टोटल ख़र्चो ईंदो सिर्फ़ु 50 रुपयो। अगरि एन असांजी 1 जे बराबरि आहे 1 सोराख़ आहे त असांजो ख़र्चो ईंदो 50 में जोड़ कंदासीं 100 ज़रबिया 1। अगरि असां वटि 2 सोराख़ आहिनि त असां 50 में जोड़ कंदासीं 100 ज़रबिया 2। असां अचो पंहिंजो जवाबु चेक कयूं। असांजो जवाबु सही आहे त ॿियो सुवालु कयूं। अलीना कमाए थी 12 रुपया 1 कलाक जा केक पुॼाइण जा। अगरि हुन हिन हफ़्ते में एक्स कलाक कमु कयो, ठीकु आहे, एक्स कलाकनि खे रेट था कयूं, ऐं बदकिस्मती सां हुनखे 15 रुपया ॾंडु लॻो लेट पुॼाइण जो अंगारे ते। हाणे अलीना हिन हफ़्ते में टोटल केतिरा पैसा कमाया? ठीकु आहे, असांखे हिते मालूमात मिलियल आहे कि अलीना खे 12 रुपया मिलनि था 1 कलाक कमु करण जा। ठीकु आहे, त उन सां गॾु हुन एक्स कलाक कमु कयो त 12 ज़रबिया एक्स अलीना खे पैसा कमाया। हाणे इहो न एतिरो कमायो हुजे हा, पर बदकिस्मती सां हुनखे ॾंडु लॻो 15 रुपया लेट पुॼाइण जो अंगारे ते, त इहो हुनजी सैलरी मां कटिजंदो, पघार मां कटिजंदो। त 12 ज़रबिया एक्स उन मां कट कंदासीं 15 रुपया। हे हेतिरा पैसा टोटल आहिनि जेके अलीना हिन हफ़्ते में कमाया। 12 ज़रबिया एक्स कट 15 रुपया। इहा जवाबु असांजो सही आहे। त अचो कुझु ॿिया मिसाल कयूं। हाणे असां वटि सुवालु आहे कि कूगर्स जी हॉकी टीम में सी प्लेयर्स आहिनि ऐं टीम टोटल 36 गोल आया हिन सीज़न में। उन्हनि मां हिकु रांदीगर हमज़ा 2 गोल औसत फी रांदीगर खां वधीक हया। ठीकु आहे, उन खां पोइ सुवालु आहे कि हमज़ा टोटल घणा गोल हया हिन सीज़न में। हाणे अचो त मालूम कयूं एवरेज पर प्लेयर यानी सरासरी फी प्लेयर। ठीकु आहे, सरासरी फी प्लेयर थींदी जेके टोटल गोल लॻा, टोटल गोल हुया 36, उनखे वंड कंदासीं टोटल प्लेयर सां। टोटल प्लेयर असां वटि घणा आहिनि? सी। हाणे हे जेको एक्सप्रेशन आहे, इज़हार आहे, इहो एवरेज यानी सरासरी खे ज़ाहिर करे थो, सरासरी गोल फी रांदीगर ते। हाणे असांखे ख़बर आहे कि फी रांदीगर खां हमज़ा 2 गोल वधीक आया, त असां हिन में 2 जोड़ करे छॾींदासीं। त हाणे हमज़ा जेके टोटल गोल आया उहे थी आहे 36 वंडिया सी जोड़ 2। हाणे असांजो ॾिसो जवाबु सही आहे। हाणे हिन में मुंझण जी ॻाल्हि न आहे, असांखे ख़बर आहे कि हमज़ा फी रांदीगर खां जेको सरासरी हुई उन खां 2 गोल वधीक आहे। उन में सरासरी टोटल आई 36 वंड खे वंड कंदासीं सी सां, उन में 2 जोड़ कंदासीं। ठीकु आहे, अचो त हाणे ॿिया मिसाल कयूं। हाणे असां वटि सुवालु आहे कि हानिया वटि 127 किताब आहिनि ऐं हुनजो स्कूल बुक डोनेशन यानी किताब अतियो करण जी मुहिम हलाए थो। हाणे स्कूल में ज़ेड शागिर्द आहिनि ऐं हर शागिर्द साॻियो ई तादाद बुकनि जो ॾियणु चाहे थो, जीअं टोटल 300 किताब गॾु थी सघनि। सुवालु आहे कि हानिया वटि घणा किताब बचंदा किताब अतियो करण खां पोइ? अचो त हिन बारे में हाणे सोचूं। ॾिसो कि हानिया वटि 127 किताब आहिनि टोटल। ठीकु आहे, त असां लिखंदासीं 127। ठीकु, उन खां पोइ हुनजो स्कूल अतियो ॾियण जी मुहिम हलाए थो ऐं स्कूल में टोटल ज़ेड स्टूडेंट आहिनि ऐं ज़ेड शागिर्द आहिनि। ठीकु आहे, ऐं हर शागिर्द साॻियो ई तादाद ॾिए थो किताबनि जो, जीअं टोटल 300 किताब गॾु थी सघे। ठीकु आहे, हिन ॻाल्हि में न आहे मुंझणो कि 127 किताब हानिया वटि आहिनि कि स्कूल वटि आहिनि। इहा ॻाल्हि असांखे सम्झणी आहे कि 127 किताब हानिया वटि आहिनि ऐं 127 टोटल किताब आहिनि। हाणे उन मां कुझु किताब हानिया खे ॾियणा आहिनि, अतियो करणा आहिनि स्कूल जी मुहिम में। ठीकु आहे, हाणे उन मां असां 127 मां कुझु असां कट कंदासीं, जेको असांखे हाणे ॻोल्हणो आहे घणा किताब। हाणे ॾिसो कि टोटल ज़ेड शागिर्द आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ सभु मिलाए करे 300 बुक अतियो कनि था, डोनेट कनि था। असांखे ॻोल्हणो आहे त हिकु शागिर्द टोटल केतिरा किताब अतियो करे थो ऐं ज़ेड शागिर्द मिली करे 300 बुक ॾियनि था। त हिकु शागिर्द फी 300 वंड कंदासीं ज़ेड सां, एतिरा किताब अतियो कंदो, डोनेट कंदो। 300 खे वंड कंदासीं असां ज़ेड सां, त हानिया वटि टोटल 127 किताब आहे। हाणे हानिया बि ॿियनि जेतिरो ई बराबरि किताब अतियो कंदी, डोनेट कंदी, त असां कंदासीं 127 मां कट कंदासीं 300 वंड ज़ी सां। त हे जेके टोटल किताब आहिनि इहे बचंदा हानिया वटि अतिए करण खां पोइ, स्कूल में डोनेट करण खां पोइ।